पैगाम सिंध न्यूज़ में बली का खबर शामिल करा से लारकाने का लारकाने में NICVD अस्पताल के मुलाजिमन जो कोरोना रिक्स अलाउंस के खिलाफ एहतजाजी मुजाहिरो करे हुकूमत खिलाफ सख्त नारेबाजी कई। उन मौके ते एहतजाज कंदड़ मुलाजिमन जो चवण हो त पूरे पाकिस्तान में अस्पताल में कम कंदड़ मुलाजिमन के कोरोना अलाउंस दिना विया आहिनि, पर अफ़सोस जो NICVD जे मुलाजिमन कोरोना रिक्स अलाउंस जे हौसलात लाइ कराची, सखर, लारकानो समेत पूरी सिंध में एहतजाजी मुजाहिरा करे रहिया आहिनि। मुलाजिमन जो वधीक चवण हो त हुकूमत जी ॿियाई अख बर्दाश्त न कई वेंदी। सिर्फ़ 2 महीना असां खे कोरोना अलाउंस ॾियण बाद लॉलीपॉप ॾियण वारी हुकूमत खे चिताव था ॾियूं त फौरी कोरोना अलाउंस ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।